पीर जो ॻोठ वासी नौजवान सड़ी फौत थी वियो आहे। 2 पुरियत ज़ख़्मी भी थिया आहिनि। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। किंगरी पाड़े जो रहवासी अब्दुल सत्तार अंसारी लियारी चौक वटि क़ाइम फैक्ट्री में कम करण दौरान ओचितो बाहि लॻण सबबि सड़ी फौत थी वियो आहे। बाहि लॻण सबबि 2 पुरियत नौजवान साजिद अली अंसारी ऐं सईद अंसारी पिणु सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिन्ही जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। अफ़सोसनाक ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। कराची जी फैक्ट्री में कम करण दौरान बाहि लॻण सबबि पीर जो ॻोठ वासी नौजवान सड़ी फौत थी वियो आहे। 2 पुरियत ज़ख़्मी भी थिया आहिनि। किंगरी पाड़े जो रहवासी अब्दुल सत्तार अंसारी लियारी चौक वटि क़ाइम फैक्ट्री में कम करण दौरान ओचितो बाहि लॻण सबबि फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। पीर जो ॻोठ मां आवाज़ जो रिपोर्टर अब्दुल रज़ाक कल्होड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल रज़ाक, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, पीर जो ॻोठ जे किंगरी मोला जो रहवासी नौजवान अब्दुल सत्तार पुट यूसुफ अंसारी कराची जे लयारी चौक वटि क़ाइम फैक्ट्री में कम करण दौरान तो बाहि लॻण सबबि सड़ी फौत थी वियो आहे, जॾहिं त 2 पुरियत नौजवान साजिद अंसारी ऐं सईद अंसारी पिणु सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिते संदनि हालत गणितीअ जोगी ॿुधाई पई वञे। वाक़े जो इतला मिलण ते पहुती नौजवान जे घरनि में कोराम मची वियो आहे। उन सिलसिले में ॿुधायो पियो वञे त नौजवान अब्दुल सत्तार ऐं ज़ख़्मी थियल 2 नौजवान पाण में वेझा माइट आहिनि, जी कराचीअ जे फैक्ट्रीअ में पोरियो कंदा हुआ, जिते इहो जो वाक़ियो पेश आयो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अब्दुल रज़ाक अपडेट करण लाइ।